खिपरो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में योम आशूरे जे मौक़े ते खिपरो में 10 मुहर्रम अल हराम जो मरकज़ी मातमी जलूस शहज़ादा अली अकबर जी इमाम बारगाह खां बरामद थियो है। अपने गम भी सुनाओ, अपने गम भी सुनाओ। जेको शहर जे मुख़्तलिफ़ इमाम बारगहनि तां थींदो। बुखारी इमाम बारगाह ते पहुतो जिते मजलिस अज़ा मुनक़द कई वई आहे। मजलिस अज़ा खे मौलाना तस्वर मेहंदी खिताब कंदे चयो आहे त 71 लाशों को उठाया है। 71 लाशों को उठाने वाला इतना गरीब था, जब खुद मारा गया कोई लाश उठाने वाला नहीं था। आशूर का दिन है, अपनी आवाज़ों को खुला छोड़। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे नाना जे दीन खे बचाइण ख़ातिर अज़ीम कुर्बानी ॾेई सॼी दुनिया में इहो मिसाल क़ाइमु कयो आहे त जॾहिं त अॼु बि यज़ीदियत मुर्दाबाद आहे ऐं हुसैनियत ज़िंदाबाद आहे। असां सभिनी मुस्लमान खे घुर्जे त असीं बि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ॾसियल वाट ते हलूं। इन मौक़े ते बुखारी इमाम बारगाह में मोमिननि पारां ज़ंजीरनि सां मातम कयो वियो आहे। जो जुलूस आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे रिवायती रस्तनि सां जारी और सारी आहे ऐं मौला हुसैन पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई पंहिंजा बचा को आहे। इहो पैगाम ॾिनो आहे, इस्लाम बचायो आहे। उन जी यादि में, उन जे ॾुख में असीं इहे ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ता क़यामत ताईं जब तक असांजे सिलसिले में साह आहे इहो प्रोग्राम हमेशह जारी और सारी रहंदो। इहो कमु कॾहिं बि ख़तमु थियण वारो न आहे। सिक्योरिटी जे हवाले सां अल्हम्दुलिल्लाह असां पुलिस जा काफ़ी एहलकार आहिनि, रेंजर्स आहे ऐं असांजा हुसैन बादशाह जा तक़रीबन 60 खां 70 जेके स्काउट मेंबर आहिनि जेके उहे पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। जेको आहे इमाम हुसैन इस्लाम जो जेको प्रोग्राम आहे ज़िंदगी भर ता क़यामत ताईं जारी ऐं सारी रहंदो। असां उन जे गम में शरीक आहियूं इंशाअल्लाह। अॼु बि जेको मरकज़ी जुलूस बुखारी इमाम बारगाह ते पहुतो आहे, हिते ज़ुलजना बि आहिनि, सेजूं बि आहिनि। उन खां सवाइ हिते ज़ंजीर चाकू जी अदादारी थींदी, तलवार जी थींदी। उन खां पोइ चौंक ते ज़ंजीर जी अदादारी थींदी। सिक्योरिटी हवाले त माशाअल्लाह रेंजर्स आहे, पुलिस आहे, सिक्योरिटी सुठो तावन करे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे अॼु आशूरा जो ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां पंहिंजो मल्हायो वञे पियो। दुनिया खे इहो पैगाम ॾियो वञे पियो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम फ़क़ति शिया जो इमाम न बल्कि आलम इंसानियत जो। इंशाअल्लाह ये बुखारी इमाम बारगाह तां जेको काफ़िलो हींअर आयो आहे, हिन खां हेॾा धमालनि खां पोइ काफ़िलो पंहिंजो रूट रस्तनि ते भरपात थींदी, अॻिते वेंदी ऐं इंतिज़ाम जो बि सपोर्ट सुठो आहे ऐं मीडिया जो। यही रिपोर्ट आहे दुनिया लेवल में अॼु आशूर जो ॾींहुं आहे जिते किथे मरकज़ी जलूस बरामद थी रहिया आहिनि, मरकज़ी मजलिस अज़ा थी रहियूं आहिनि। इन हवाले सां खिपरो में बि पंहिंजो मजलिस अज़ा थी रही मरकज़ी इमाम बारगाह ते ऐं उन खां अलावा हींअर जुलूस बरामद थींदो। पंहिंजे रूट ते जुलूस बरामद थी पंहिंजे रूट ते रवां दवा थी। अल्लाह ताला असांजा जेके बि रूट आहिनि उहे सफ़ाई जे हाल सां असां साफ़ु सुथरा आहिनि। ॿियो पाणी जे हिसाब सां बि उहो असांजो मसइलो जेको रूटनि जे हिसाब सां उहो पाणी जो मसइलो बि हल आहे। बाक़ी जिते कप वग़ैरह हुई त असां मिटी जूं टालियूं किरायूं आहिनि, उन खां असांजा रूट जेके आहिनि तक़रीबन बहितर आहिनि। हींअर जेको बरसातूं थी उन खां पोइ मतिलबु सफ़ाई वग़ैरह मुकमल कराए छॾी आहे रस्तनि ते। बहितरीनु रूट असांजा माशाअल्लाह बहितरीनु रूट आहिनि। बरसाति खां पोइ बि असांजा रूट माशाअल्लाह फ़ैसिला। असां वटि खिपरे में जेको आहे जुलूस त सभु गॾिजी हिकिड़े ई जुलूस जी शकिल में जो मरकज़ी जुलूस जेको आहे सो हुतां निकिरंदो आहे। उहो सॼो इमाम बारगाहनि तां मुख़्तलिफ़ हंधनि तां थींदो। जॾहिं हिते जामिया मस्जिद वटि ईंदो आहे त हिते थोरो सेंसिटिव इलाइक़ो आहे। हिते असांजी डिप्लॉयमेंट बि काफ़ी थियल आहे, रेंजर्स बि आहे, असीं पाण बि मौजूदु आहियूं हींअर। जुलूस हितां लंघंदो इंशाअल्लाह ख़ैर ख़ैरियत सां। हूअं त कॾहिं बि कोन्ह थियो आहे पर हिकिड़ो दफ़ो हिते कुझु वाक़ियो थियो जंहिंजे करे सेंसिटिव आहे। घणा जेको आहिनि जवान हिन वटि जेको आहे सिक्योरिटी जे इंतज़ाम खे संभाले रहिया आहिनि। तव्हां सां गॾु जेको आहे रेंजर जा घणा एहलकार आहिनि जेको सिक्योरिटी जा इंतज़ाम कया आहिनि? हा बसि रेंजर्स जी त ही पंहिंजो मोबाइल बीठी आहे हिकिड़ी। बाक़ी असांजो जेको पंहिंजो स्टाफ आहे उहो तक़रीबन 105 जेको असांखे माण्हू पंहिंजा आहिनि ऐं उन खां अलावा रेंजर्स आहे। पर काफ़ी डिप्लॉयमेंट जेको अहिड़ो इशू कोन्हे, डिप्लॉयमेंट बिल्कुलु सही ऐं जलूस में अलम पाक, ज़ुलजना, सेजूं, ताबूत शामिल हुआ। इन मौके ते सिक्योरिटी जे हवाले सां DSP नई भट्टी, SHO मोहम्मद असलम बिल्लो, 15 इंचार्ज रसूल बख्श गज्जू पारां ऐं पुलिस जा जवान समेत रेंजर्स जे जवाननि पंहिंजी ड्यूटीज़ जा फर्ज़ अंजाम ॾेई रहिया हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।